ही कुरान जंहिंमें ख़ैर ऐं बरकतुनि खे रब जमो करे छॾियो दर दर जो दारू कुरान मर्ज़न जो इलाज कुरान ओखायुनि अंजायुनि जो मदावो रब जो कुरान दुनिया आख़िरत जे दुखनि ग़मनि खां छॾाइण वारो रब जो कुरान हिन कुरान जे अंदर रब करीम पंहिंजे बाननि जे लाइ हर खैर खे हर खूबी खे हर भलाई खे हिन कुरान में जमो करे छॾियो ऐं कुरान शरीफ़ जंहिं नंढनि नंढनि हिस्सनि में इहो कुरान शरीफ़ जो नंढो टुकड़ो इहो हिस्सो इनके सरबो आयत आयत जी माना है अलामत आयत जी माना है मोजज़ो आयत जी माना है निशानी आयत जी माना है अहिड़ी शइ जंहिंखां अकुल इंसान जो आजिज़ थी वञे सुभान अल्लाह मुझा दोस्तो सारी दुनिया जा ॾाहा गॾु कयो सारी दुनिया जा आकिल गॾु कयो सारी दुनिया जा दानाव गॾु कयो सारी दुनिया जा ॿोलियुनि जा माहिर गॾु कयो ऐं उन्हनि खे चओ त क़ुरान जहिड़ी हिकिड़ी आयत ठाहे ॾियो सॼी दुनिया जा इंसान गॾिजी पवनि जिन गॾिजी पवनि हिक ॿिए जा मददगार साथारी थी बीहनि पर क़ुरान जहिड़ी हिकिड़ी आयत ठाहे नथा सघनि छो त आयत ही मोजज़ो ही इंसाननि खे आजिज़ करण वारो कलाम ही मखलूक जो कलाम नाहे ही खुद खुदा जी ज़ात जो कलाम सूरत छा के सरबो सूरत सूरत जी माना है किलो या कोट इन कोट छा के सरबो आयतूं जेके जमो थियल आहिनि इन आयतुनि जे मथां इहो हिकिड़ो कोट रब ठाहे छॾियो आयतुनि जो मजमूओ आयतुनि जो अहिड़ो मजमूओ जेकी अल्लाह जे तरफ़ां आयतुनि जा वक़फ़ रुकजण जूं जायूं रब जे तरफ़ां मुक़रर थियल आहिनि आयतुनि जो अंदाज़ रब जे तरफ़ां मुक़रर थियल उन तौक़ीफ़ी मक़ामात के जेका शइ जमो करे इनखे सरबो सूरत उनखे छा सरबो या सूरत जी ॿी माना हिकु माना त आयतुनि जे मथां कोट ॿी माना है त इन हिस्से जे अंदर रब वॾा इसरार रखाया आहिनि खज़ाना रखाया आहिनि हर सूरत जे अंदर रब पंहिंजा ग़ैबी खज़ाना रखाया आहिनि उन हर खज़ाने जे मथां रब कोट ठाहे छॾियो कुरान शरीफ़ में सूरतूं घणियूं आहिनि घणियूं 114 कुरान जूं सूरतूं ऐं कुरान जूं मंज़लूं घणियूं 7 हाफ़िज़ याद करे जॾहिं फमी बि शौक़िन यानी मुंहिंजो वात अल्लाह जे क़ुरान जे तिलावत जे शौक़ में आहे फमी बि शौक़िन फे मीम ये बे शीन वा काफ ये सूरतुनि जा इब्तिदाई अखर आहिनि जितों सूरत जो आगाज़ थिए थो इन जाइ तां जंहिं सूरत जो लफ़्ज़ पहिरियों आयो आहे हितां क़ुरान जी मंज़िल शुरू थी ये मंजरूं उहे अथव मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आहे त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हफ्ते में कुरान जो ख़त्मो पूरो कंदा हा ऐं किथां खां केसी ताईं पढ़ंदा हा मुंहिंजा दोस्तो इन फमी बि शौक़िन जे लफ़्ज़ जे अंदर जेकी आयतुनि जा सूरतुनि जा इब्तिदाई अखर आया आहिनि इहे सूरतूं मदीने वारे साईं जे हफ्ते जी हिज़्ब मुक़रर थियल हुई हर हफ्ते में एतिरी कुरान जी तिलावत कंदा हुया हाणे जे तव्हां चओ न त मां ईअं तिलावत कयां जीअं मुंहिंजो लजपाल नबी कंदो हो त पोइ रोज़ानो हिकिड़ी मंज़िल तिलावत कयो या मंज़िल आहे छा आहे चवंदा आहिनि न साईं फलाणो वॾी मंज़िल वारो
ये चवंदा आहिनि सही वॾी मंज़िल वारो आहे ओ मुजादा मंज़िलूं ॿियूं कहिड़ियूं आहिनि मंज़िलूं त रब क़ुरान में रखे छॾियूं आहिनि क़ुरान पढ़ंदो वञ रब तुंहिंजूं मंज़िलूं वधाईंदो वेंदो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त बानो रब जे हुज़ूर में पेश थींदो रब फरमाईंदुसि ओ मुंहिंजा बाना दुनिया में तूं माण्हुनि जे अॻियां क़ुरान पढ़ंदे अॼु मूं रब खे पंहिंजो क़ुरान पढ़ी ॿुधाए अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मां त तुंहिंजो बानो आहियां ही तुंहिंजो कलाम आहे ए मुंहिंजा मौला मां तुंहिंजे अॻियां पढ़ां रब फरमाईंदो हाओ मां रब थो चाहियां त क़ुरान मुंहिंजो आहे पर पढ़ तूं त मां अल्लाह ॿुधां इमाम बैहकी शोबुल ईमान में रिवायत आणे थो त जेॾी महिल बानो हिकिड़ी आयत पढ़ंदो त रब उन जो हिकिड़ो दर्जो बुलंद कंदो वरी ॿी आयत पढ़ंदो त वरी ॿियो दर्जो बुलंद थींदुसि वरी टी आयत पढ़ंदो त टियों दर्जो बुलंद थींदुसि पोइ जंहिंखे जेतिरियूं आयतूं यादि हूंदियूं ओतिरा उन जा रब दर्जा बुलंद कंदो भाग वारा उहे जेके क़ुरान जूं सभई आयतूं यादि आहिनि त आख़िरी दर्जो जेको उचे में उचो आला में आला अरफा में अकरम जेको आला जन्नत जो दरवाज़ो हूंदो जन्नत जो आला मक़ाम ऐं दर्जो हूंदो उन दर्जे ते हाफ़िज़ सगोरनि खे फ़ाइज़ कयो वेंदो इनकार कोन्हे भली भली LLB करे आ भली तू MBBS करे आ भली तू डिग्रियूं हासिल कर दुनिया जो रोजगार त मिलंदी दुनिया जे इल्म सां दुनिया जी इज्जत हासिल करे सघींदो पर अल्लाह वटि इज्जत चाहींदो त रब जे क़ुरान जी तिलावत कर क़ुरान खां जे मुंह मोड़ी दे बस सारी उम्र पियो लोड़ी दे क़ुरान खां जे मुंह मोड़ी दे बस सारी उम्र पियो लोड़ी दे क़ुरान खुदा जो कलाम आहे क़ुरान खुदा जो कलाम आहे मिलियो उम्मत खे इनाम आहे उन्हीअ खां नातो टोड़ींदे बस सारी उम्र पियो लोड़ींदे क़ुरान खां नातो टोड़ींदे बस सारी उम्र पियो लोड़ींदे ओ मुंहिंजा दा जे क़ुरान सां नातो जोड़ींदे हिते बि